देख रहे हैं मुल्क का सबसे ज़्यादा देखा जाने वाला न्यूज़ चैनल सच्चाई न्यूज़। नाज़रीन, उबाड़ो का अब्दुल गफ़ार पंवर जी रिपोर्ट शामिल कंदा हलूं त उबाड़ो में कराची मां निकतल पैदल सिंध सभा जे काफ़िले ते पुलिस तशद्दुद बाद गिरफ़्तारी खां पोइ आज़ाद थियल औरतुनि जो ॿीहर शाज़िया चांडियो, हानी बलोच, सिंधु चांडियो, पुनल सारियो ऐं उबाड़ो जी सियासी समाजी तंज़ीम जे अॻुवाणनि नेशनल प्रेस क्लब उबाड़ो पहुची पुलिस जे अहिड़े ज़ालमाणे अमल ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे धाणो हणी वेही रहिया ऐं SHO उबाड़ो खे हटाइण लाइ सख़्तु नारेबाज़ी लगातार 4 कलाकनि ताईं जारी रही। सियासी समाजी तंज़ीमुनि जे अॻुवाणनि ॼाम अब्दुल फ़ताह समेत SUP जे नायब सदर सैयद ग़ुलाम हुसैन शाह पहुची मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त काल्ह राति सिंध सभा जे काफ़िले ते उबाड़ो पुलिस तशद्दुद करे इंसानियत जा सभु लीका लताड़े छॾिया आहिनि ऐं सिंध सभा जे काफ़िले खे पंजाब बॉर्डर क्रॉस न करणु ॾिनो वियो। वधीक चयो त कंहिं जे कम ते उबाड़ो पुलिस राति जी ऊंदाहीअ जो फ़ाइदो वठी सख़्तु तशद्दुद कयो। जेकॾहिं सिंध सभा जे काफ़िले खे रोकणो हुयो त सिंध जा ॿिया बि शहर हुआ, खेनि उते छो न रोकियो वियो? किथे आहे सिंध हुकूमत? एॾो वॾो वाक़ियो थी वियो आहे। सिंध जी नियाणियुनि जी लॼ लोईअ जी तज़लील कई वई आहे, जंहिंजी असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं असां पंहिंजे सिंध जी नियाणियुनि सां हर महाज़ ते गॾु आहियूं। वधीक उन्हनि मीडिया ॾों ॿुधाईंदे चयो त खंडियो वियो आहे त SHO पारां जेको आहे कहिड़ो मौक़िफ़ साम्हूं आयो तव्हां? SHO जो मौक़िफ़ त दोस्तनि असांजे साफ़ ॾिनो त मां असां ईअं न कयो आहे। बहरहाल असां जेको ॾिठो आहे त उन में उहो मुलविस आहे, घटि में घटि सख़्तु लफ़्ज़नि जी मुज़म्मत था करियूं असां ऐं गैर इंसानी गैर फितरी जेको इहो सलूक कयो आहे असांजे नियाणियुनि सां क़ाबिल मुज़म्मत आहिनि, उनजी जेतिरी मुज़म्मत कजे थोरी। जेको असीं सभा जे प्लेटफॉर्म तां ऐं विक्रम फैमिली जे सहकार सां कराची प्रेस क्लब खां लॉन्ग मार्च शुरू कयो हुयो। असांजी हिकिड़ी घुर हुई, असांजो हिकिड़ो मुतालबो हुयो, जाइज़ मुतालबो हुयो, आइन ऐं कानून जे मुताबिक़ मुतालबो हुयो त अगरि असांजा प्यारा जेके अवां खंबे गुम कया आहिनि, कंहिं बि ॾोह में इन्वॉल्व आहिनि, अवां जूं कोर्टूं आहिनि, अवां जा कानून आहिनि, अवां जूं अदालतूं आहिनि, अवां जा जज आहिनि, अवां जा वकील आहिनि, उन्हनि खे उन्हनि में पेश कयो। अदरवाइज़ असांजो जेको ही एहतिजाज आहे ही ख़तमु न आहे थियो, हिन जी हिकिड़ी शुरूआत आहे, हिन जी हिकिड़ी मां सम्झां थी त हिकिड़ो नओं क़दम आहे जेको असीं खणी चुका आहियूं ऐं असांजो अॻियां वारो जेको लाहे अमल आहे उहो इहो आहे त जेसि ताईं इनाम अब्बासी ऐं संदसि साथियुनि जी ऐं जेका सिंध सभा जी जेका बि बाडी खंबे गुम कई वई आहे उन्हनि जी आज़ादी मुमकिन नथी बणाई वञे। जे हू ओबावड़े मां असां उन्हनि खे जेको आहे विञायो हुयोसीं ऐं हू ओबावड़ो में असांखे मिलंदा तॾहिं असीं पोइ ते हटंदासीं, न त असांजो मुतालबो असांजी घुर जेका आहे उहा ई आहे त असांजा प्यारा बेगुनाह आहिनि, कंहिं बि जुर्म में इन्वॉल्व न आहिनि, उन्हनि खे बाइज़त बरी कयो ऐं जिथां असां अव्हांखे ॾिना हुआसीं यकीननि जे बुनियाद ते जेके अव्हां वेसाह घातियूं कयूं उन्हनि खे अव्हां पाणी पीआरियो ऐं असांजे प्यारनि खे हिते बाइज़त बरी कयो, तॾहिं असां पंहिंजो जेको ॿियो क़दम आहे उहो जारी रखंदासीं। ऐं ॿी हिकिड़ी ॻाल्हि, सिर्फ़ु इनाम अब्बासी जी ऐं उन जे साथियुनि जी आज़ादी मुमकिन न बणाई वञे, जेको सिंध जे नियाणियुनि जी तज़लील थी आहे, समूरी दुनिया ॾिसी चुकी आहे, समूरी सिंध ॾिसी चुकी आहे, हू रिकॉर्ड ते ॻाल्हि आहे त असांखे कहिड़े नमूने लेडीज़ जे तरफ़ां बि न, जेके हुननि जा बूथाड़ चढ़ियल जेके हुननि जा माण्हू हुया बंदूक बरदार ऐं नकाबपोश, उन्हनि जे पारां असांजा कुल्हा पटे ऐं असांखे गोल फेरायो वियो पूरे मैदान में, जीअं कंहिं ज़िबह थियल जानवर सां कयो वेंदो आहे, बल्कि उन सां बि अहिड़ी तज़लील न कई वेंदी आहे जेसि ताईं असांखे SHO ओबावड़ो ऐं उते मौजूदु जेका पुलिस हुई, जेके सिविल ड्रेसनि में नकाबपोश हुआ, बंदूक बरदार हुआ, उते असां ते वॾी ॻाल्हि इहा त SHO साहब चयो मुंहिंजो हुकुम ठहियल आहे गोली ऐं हुननि पंहिंजूं किलेशन कोप जेके आहिनि उहे चैम्बर कयूं ऐं हुननि असां ते हथियार ताणिया आहिनि। सिर्फ़ु सवाल इनाम अब्बासी ऐं संदसि साथियुनि जी बाज़ियाबी जो न आहे, असांजी कयल तज़लील जो आहे, असांजी विञायल जेके असांजा रवा आहिनि उहे जेके असांजा मिटीअ में धूड़ में मिलाया विया उन्हनि जो जेसीं हिसाब नथो मिले सिंध ख़ामोश न रहंदी, असीं ख़ामोश न रहंदा।